जॾहिं मां दादली खे माफ़ करे छॾियो त पोइ इहो मुंहुं केॾो करे छो बीठी आहे? मूसा, असां हिन जुमे ते वरी पीर साईं जी ज़ियारत ते वेंदियूंसीं। पीर साईं जी ज़ियारत? छा ॾिठो आहे पीर साईं में? मूसा, मां तव्हां सां आहियां। ज़िनत हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तव्हां हितां एॾो परे पीर साईं ते वञो था, हिते पाड़े में पीर बि आहिनि, काइम शाह आहे, ॿियूं दरगाहूं आहिनि, इहे बि त पीर आहिनि, हिते छो थी वञो? एॾो परे काॾे ॿार थी कयो? आख़िर ॻाल्हि छा आहे? तव्हां हिकु चकर चयो, मूं हिकु चकर तव्हांखे इजाज़त ॾिनी, हाणे ॿी इजाज़त खणींदुसि। न मूसा, बसि ही आख़िरी चकर, वरी तोखे न चवंदियूंसीं। न, का बि ज़रूरत कोन्हे। मूसा, असां कहिड़ो बाज़ार घुमण थियूं वञूं? पीर साईं जी ज़ियारत ते त वञूं थियूं। हक़ीक़त खे ॼाणण लाइ हाणे इन्हनि खे इजाज़त ॾियणी पवंदी। आख़िर ही कनि छा थियो? जेकॾहिं नथो इजाज़त ॾिए त छॾेसि। मूसा, बस ही आख़िरी चकर। ठीकु आहे, आख़िरी दफ़ो तव्हांखे इजाज़त ॾियां थो, पर वरी मूंखे न चइजो, सम्झो? न न न मूसा, वरी तव्हांखे ॿीहर न चवंदियूंसीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त दादली खे सम्झाए छॾ, जेकॾहिं हिते रहणो अथसि त इहो बूथ सुॼाण छॾे ॾे। हेॾां अच दादली, मूं चयो हेॾां अच। ज़िनत ॾिठई पंहिंजी अखियुनि सां, सॼो मासूम आहे। हाणे मूंखे न रोकजांइ, न रोकजांइ। हाणे तेरी अकुंठा पटे तोखे। न मूसा, न न न, वे मां वञी सम्झायांसि थी। वेहो, तव्हां वेहो। सम्झाए छॾीसि, सम्झाए छॾीसि। हाणे लिहाज़ न रखंदोमांसि, को बि लिहाज़ न रखंदोमांसि। उहो तोखे बर्दाश्त नथी करे, तूं हिन पेट ते वेही थी ऐं हुनजो मूंठ ख़राब थी। इधर वे दरिया वे छाला खुशां खैर करार मोदे बारन खाना गोए कॾहिं आहे? बाक़ी 5 ॾींहं अथसि। ॿुध, तुम भला 5 ॾांद लाईंदे छा मैदान में? ॾांद त कोन लाईंदुसि खाना, पर ॾिसण लाइ त ईंदासीं। दरिया तूं बि न ईंदे त ॿियो केरु ईंदो? पूरी संगत सां ईंदासीं अमीर। पूरी संगत सां गॾु ढोल छरनायूं बि हुजनि। जीअं असुल ईअं मैदान जो मारियूं त वाजा थी वञे, वाजा। असुल मूसा कान सड़ी खाक थी वञे। हा, कमु अहिड़ो ई थींदो, बसि रुगो तव्हांजा ॾांद चढ़नि। ॾांद कंहिंजा बि मारनि, पर जेकॾहिं मूसा खान मैदान में मारिजी वियो न त ईअं सम्झो असां लख खटियोसीं, लख। खान सुवाल ई पैदा नथो थिए, मूसा जा अहिड़ा ॾांद ई न आहिनि जो मैदान मारे वञनि। बाक़ी जेकॾहिं मलाक ज़ोर हुजनिसि त ॿी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु असांजे जोड़ी खां वधीक ॿी का बि ताक़तवर जोड़ी ॾिसण में नथी अचे। मोर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। बाबा साईं, कन खुलियल आहे, हुकुम कयो। सुभाणे न ॿिए ॾींहुं नजीब ॿारनि सां दरगाह ते वेंदो। जी बाबा साईं। पोइ मूंखे छा करणु खपंदो? तोखे उन्हनि जो पेरो खणणो पवंदो, अहिड़ी तरह जीअं नजीब खे शक न पवे। कोशिश कंदुसि बाबा साईं। ॻाल्हि ॿुधी छॾ, कोशिश न घुर्जे मूंखे, पूरी ख़बर घुर्जे, पूरी ख़बर। ऐं उन्हनि जी बिड़क बि नजीब जे कननि ताईं न पहुचे। जेकॾहिं नजीब खे थोरो बि शक पियो त पोइ इहा जेका चमड़ी थी बुत ते इहा लाहे पंहिंजे पेरनि जी जुती ठाराईंदो। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। ही मोर कां भरिजी नजीब जो पीछो कंदुसि। असुल नजीब जे मलाखनि खे बि ख़बर कोन पवंदी।
मूंखे भी ख़बर पए त आख़िर पीर जो बहानो करे छो थियूं वञनि किथे मूसा खान खे बेवकूफ़ त नथियूं बणाइनि। चाय पियार कानी का चाह कानी का हाँ इहो छा थो चवे छो कोने असां वांदिया मां को चाह कोनी पिलांदऊं अरे मर न भगो कोन थो वञा तोखे पैसा मिलंदा हेड़े मोतबर हेड़े सखी पुट ॻाल्हि ॿुध पहले पैसे रही हलन उहा दे त पिछ चाहे खोर चाहे केॾे गई सुञे थारे गाटे जी ठक ॻाल्हि खे सम्झ जीअं ई भोतार पघार ॾींदो न त बाबा तुंहिंजो समूरो हिसाब ॾेई छॾींदुसि ॾीस ढोलू ॾीस हेड़े तूं ठाहू का नथी ठाहू का तूं विच न ॻाल्हा अम्मा वरी त मेकर पे हिसाब गिनदी आहिनि कहिड़ा तेकर पे गिनदी मस्त पर सभु कंहिं वाटल आहे त होटल खुलियल ॾेंदा वञे छा दौर अची वियो आहे वाह वाह रनू थियूं हिसाब किताब वठनि ऐं ही वरी एॾे मोतबर एॾा ठाहू का नथी त कॾहिं न गुड जेको ख़बर कान्हे का क्या ढोलू राज कुरोलू तूं कहिड़ी ॻाल्हि ॾे अरे हाँ? अरे तोखे ख़बर न आहे तोखे ख़बर त मां कीअं आहियां अरे मां रमू आहे रबड़ गंदो ज़रूर पर टुटना तो कॾहिं बि न चिबर छुड़ा मसुदा मत वञी कारो मुंहिंजो मूंखे लाचार न आहे हथ कट चिबर कोनी बि जान छुड़ा चिबर कोनी बि बेच असां हथ कट ॿिए दफ़े ॾिसूं इमल चाह में तोखे चाह ॾींदा त ॾाहा थी रे देखे मुड़ुस न मार तो मैं चाह ॾींदा आहियां नत चाह जे लाइ हा करी हा नत करी हा चाह जे लाइ अॼु तोखे घुटो ॾेई हुन जहान मोकिले छॾियां अरे छॾी सो अॻ में ई सॼो उखड़ियो पियो आहे हा हली अम्मा वॾी जे साम्हूं मां ते ॿुधा था उखड़ियल या सुखड़ियल मोचड़े में खंदो में खमदा लिखदा मोत पर मुस्कान चए थी त मां कोट घुमाए अचो ठीकु आहे पोइ भली घुमाए थो पोइ पाड़े सां ॿ टे घर घुमाए छा हली वञो पर मुंहिंजे ख़्याल में सोनीअ खे साण कई वञो जे सोने खे गॾु वठी वेंदासीं त सोनी चवंदी मां बि हलां हा इहो त आहे पर ख़ैर इहो मसइलो आहे तव्हांजो पंहिंजो पाण ॼाणो तव्हां सोनीअ खे रोके छॾियो भली मां न त कंहिंखे रोकींदुसि न वरी वञण लाइ चवंदुसि हीउ मसइलो आहे तव्हांजो पंहिंजो पाण ई निभायो त बहितर आहे बाबा साईं मां सुभाणे दरगाह ते वेंदुसि जेकॾहिं न हकीम खे मोकिलियो त मूंसां गॾु हले सालो मां हकीम खे रोकियां कोन थो तोसां गॾु हलंदो पर हिकु ॻाल्हि यादि रख सालो जेकॾहिं न तूं रोज़ रोज़ दरगाह ते वञी पंहिंजी न्याणी सां मिलंदे ऐं मूसा खान खे तो ते थोरो बि शक थियो न त तोखे उतां ॿधाए खणाए वेंदो बाबा साईं बाक़ी तव्हां छाजे लाइ आहियो सालो जेकॾहिं तूं मूं वटि आहीं हालार खान वटि आहीं त तोखे केर बि कुझु बि नथो करे सघे पर जेकॾहिं तूं ॿाहिरि निकिती ऐं मूसा खान तोखे ॾिसी वरितो त पोइ मां बि तुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघां बादशाह इहा ई ॻाल्हि मां सालू खे सम्झायां थो पर सालू मुड़ वारो आहे ई कोन बाबा साईं शींहं बुख मरंदे मरी वेंदो पर टब न चरंदो कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे संभाले वठंदो आहे सालो हिन वक़्तु हालात तुंहिंजे हक़ में न आहिनि इन जे करे तुंहिंजे लाइ सुठो आहे त तूं पंहिंजो हर कदम संभाले रखंदो कर जेकॾहिं तूं कंहिं मुसीबत में फासी वए न त पोइ मां बि तुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघां बाबा साईं कुझु बि कोन थींदो सिर्फ़ु आख़िरी चकर हकीम खे चओ त मूंसां गॾु हले पोइ बाबा साईं वरी तव्हां ते को बि बार कोन रखंदुसि मूं मथां बार न ई सालो न ई मूं मथां बार तूं हकीम खे हिकु दफ़ो छा पर 10 दफ़ा पाण सां गॾु वठी वञ मां हकीम खे कोन रोकींदुसि पर जेकॾहिं मां तोखे
कुझु चवां थो न त सिर्फ़ इन जे करे त तोखे जीअं का तकलीफ़ न थिए। अलाह भलाई कंदो बाबा साईं, असां खेर सां मोटी ईंदासीं। ठीकु आहे सालो। हकीम ख़्याल सां वञिजो। जी बादशाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुस्कान ही मुंहिंजो भाउ आहे। तव्हांजो भाउ? हा। पर हिननि खे त मूं हवेली में कॾहिं बि न ॾिठो। ईंदो आहे पर घटि। सोनी तोखे कहिड़ी कावड़ आहे? रेसियाणी हलो, जेकॾहिं हाकिम खान या वॾे रेस ॾिसी वरितो त ठीकु आहे, हली तव्हां हलो। हिननि खे असां ॻोठ घुमाए अचूं। हुकुम कयो बाबा साईं। जे असां माण्हू पंहिंजा खाने जे पोयां छॾिया त उहे दर्द ज़ाहिर थी पवंदा। उहो त सही आहे, पर बाबा साईं उन्हीअ जे करे मां इहो चाहियां थो त उतां जो को अहिड़ो माण्हू हुजे जेको खान जो वॾे में वॾो दुश्मन हुजे। खैरल बि त खान जो दुश्मन हुयो ऐं मजू बि। इन्हनि ॿिन्ही खे ॻोल्हे हिते वठी अचूं। बाबा साईं इहे ॿई पाण में त ठहनि ई नथा। ॿिन्ही मां कंहिं बि हिक खे वठी अचूं जेको खान खे मारण जे लाइ दिलि रखंदो हुजे। जी बाबा साईं, सुबुह जो निकिरी वेंदुसि, जेको मिलियो ॿिन्ही मां हिकिड़े खे वठी ईंदुसि। पोइ अचो मूंसां। जी बाबा। न सोनी न, इन घर को टरी पासो कर। छो? इन घर में जेके मायूं रहनि थियूं न, उन्हनि सां मिलणु पंहिंजे कीचे पटाइण जे बराबरि आहे। सोनी सदको सदको, रेसियाणी सही पई चवी। पर मां उन्हनि सां ज़रूरु मिलंदसि। इहे त अहिड़ो हशर कंदियूं जो वरी तूं पछताईंदी। मां कोन पछताईंदसि। इन घर खे छॾ, अॻिते ॿिए घर में हलूं था। आख़िर ही घर आहे कंहिंजो? इहो घर सोनीअ जी माउ जो आहे। उन्हीअ जो घर आहे त मां सोनीअ जी माउ सां ज़रूरु मिलंदसि। मुस्कान सम्झण जी कोशिश कर। सोनीअ जी माउ असली मूंसां न ठहे। जे मूंखे ॾिठई न त बाहि थी वेंदी बाहि। कुझु बि कयईं उनखे मूं मां पाण ॾींदसि। मुंहिंजी अदी हिन घर को टरी पासो कर त सुठो थींदो। अचो मां हलां थी, ॾिसूं त छा थी चवे। मुस्कान 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 मरी वयुसि। खैरा तूं तो ॾिस असांजे घर में केरु आया आहिनि। अचो अचो हिते वेहो। चाची तव्हां ई आहियो न सोनीअ जी माउ? अल्लाह साईं तूं ई खैरा खे माण पे में रखजांइ, हितां इज़त सां थी वञा। वेहो रेसियाणी वेहो, खैरा ॾिसण ॾेखार हुजे जन ते अंदर वञ, नई रिली खणी आदी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। न न चाची असां ईअं ई सही आहियूं। इहे वरी कीअं थींदो? तव्हां महिमान आहियो ऐं असांजो फर्ज़ थिए थो त तव्हांजी असां इज़त कयूं। पर ही त चवनि पियूं असांखे तव्हां घर में दाख़िल थियण ई न ॾींदव। खैरा ॾिसण ॾेखार हुजे अंबड़ी, जिन जो पंहिंजो ई अंदर कारो हूंदो उहो ॿिए जे लाइ बि त ईअं ई सोचींदो न। अम्मा वेहो वेहो, अहिड़ो को असां छितियूं बि कोन थियूं आहियूं त बसि आए वई सां पयूं थियूं विढ़ो। वेहो मुंहिंजी अम्मा वेहो। माई रेसियाणी तूं छो बीठी आ? वे न हले वे। वेहो रेसियाणी वेहो, मां तो वांगुरु त न आहियां त घर आए माण्हूअ खे तड़े कढां। वेह वेह। पर असां तव्हांखे कॾहिं तड़े कढियोसीं? खैरा ॾिसण ॾेखार हुजे, अॼु सुबुह मां हिन छोकिरीअ सां मिलण जे लाइ आयसि। हाकिम खान दर ते ई मिलियो। पोइ त इन हाकिम खान
ऐं इन्हे दिलावर खान धिका ॾेई घर तां तड़े कढियो। छा तव्हांखे हाकिम वारनि धिका ॾिना? ओ अम्मा खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हे माण्हू उहे न थई, हिननि जो मथियूं रूप हिकिड़ो, अंदरूं रूप ॿियो। हा, हिननि जूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी मता जी जल तूं भुलिजी पवे। इते खणी रिश्ता करें, पाते खां पोइ फटकड़ो कहिड़ो ॾझे में अची वेंदी आहे, ॾझे में। ओ अम्मा हे माण्हू जेतिरा मथां मिठड़ा अथई न, एतिरा ई अंदर जा पलीत अथई। ॾिस माई खैरां, तोखे असांजी गिला अजाई करणु सुहे कोन थो। छा कयो असां तोखे? छा कयो अथव? कुझु बि न। तव्हां छा कयो आहे? बसि रुगो एतिरो कई जो बेगुनाह मुंहिंजे न्याणीअ रहमत खे माराए छॾी। छा? ओ अम्बड़े, हा हा, मां पंहिंजी ॾियणी हिननि वटि साम छॾी। अमड़े हिननि अधु राति जो उथी बेगुनाह मुंहिंजे न्याणीअ खे कारो करे बंदूक सां मारायो। अमड़े बंदूक सां मारियो। अमड़े हे इन लाइक़ु ई न आहिनि जेका न्याणी सियाणी साम थी लड़ी अचे। बसि अमड़े तूं अलाए कीअं हिननि वटि थी अचे वञे पई। रब पनाह ॾींदी, बाक़ी ॻाल्हि ज़ोर अथई। खैरां, हाणे छॾ बि हिननि पुराणनि ॻाल्हियुनि खे। हाणे तूं ई ॿुधा त इन्हनि लाइ मुंहिंजो मतिलबु आहे त छा कयूं? मुंहिंजे लाइ तव्हां का बि तकलीफ़ न कयो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। तूं असां वटि लड़ी हली आई आहीं। असांजो जेको हाल आहे सो तुंहिंजे आॾो हाज़िर। हा, जनत ॾिसम जेको आहे घर में, रुखो सुखो जेको बि आहे, रधे पचाए अॻियां रखे। असां पंहिंजी पत न विञाईंदासीं। न न, असां कुझु बि न खाईंदासीं। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। वॾेरी तुंहिंजे लाइ असां कयूं बि कोन थियूं, पर हाणे हे न्याणियूं आहिनि, उन्हनि जे लाइ त कजे न। सोनी सदको सदको, चाची असांखे देरि पई थिए, असां कुझु बि न खाईंदासीं। तूं त पिस्ती बसि करे। महिमान क़िस्मत असांखे घर में ईंदा आहिनि। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। असां छो पंहिंजी पत विञायूं? पंहिंजी महिमान नवाज़ीअ में छो घटि कयूं? चमचड़ी, तोखे नथा चऊं न ही तुंहिंजी हिन जे करे कुझु ठाहींदासीं। ही वेचारी पहिरियों भेरो आई आहे न, हिनखे त ज़रूरु कुझु न कुझु खाराईंदासीं। हिनखे था चऊं चुप करे पी चमचड़ी। त पोइ चाची चांहि करे वठो। खोड़ चाहियूं मुंहिंजे अंबड़ जे लाइ, खोड़ चाहियूं। अभी जल्दी कर जनत, वार कर, चांहि करे वठो। असांजी पूरी गिला करे पोइ हे मुस्कान खे छॾींदियूं। अहिड़ी ख़बर हुजे हा त ॻोठ घुमण लाइ निकिरियो ई न हा। मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे हाकिम खान पंहिंजो घर आबाद करण थो चाहे ऐं अदीअ खे अॻियां कयो अथई त हुन छोरीअ खे राज़ी करे। न, कॾहिं बि न। इहो भंग में रंग मिलाइण मां कॾहिं बि न ॾींदुसि। खैर थे आंध मांध लगी पई उधर ते। बोलू उधर ते घणो वेही चुको आहियां, हाणे वेहण जो वक़्तु गुज़री वियो। न बस ना क्या कोड़ी कोड़ी खेरसी का? हाँ मोलू, हाँ वाक्य कोड़ी कोड़ी वाक्य खेरसी या भोग क्या करनी उधर ते? हाँ मोलू, हाणे मां चाहियां थो त मैदान ते मुंहिंजे साम्हूं हाकिम खान अचे। और कम मेड़ा कर हाकिम खान को क्या वडे रेस को बुला ही कम ते उधर ते। वक़्तु आयो त मैदान ते हिन वॾे रेस खे बि लाहींदुसि ऐं अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुसि, अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुसि जे तूं नाहे चवंदो त राजन जा पटका लांदा, राजन जा, मां हिन ॿिन्ही ॿाहिरनि जा पटका लाहींदुसि। सुठा आस्ते आस्ते शाणे आखे दे न, भिता को बि कन हूंदे न, ईअं न थी वे त असांजे पटके धूड़ थी वञनि उधर ते। चाची पोइ असांखे इजाज़त ॾियो। ओ अम्मा अम्मा, हा पर ॿ मिंट अथसि। जनत मूं वारी ट्रंक में थेलियूं पई थियूं। हा अचे अम्मा अचे, न्याणी आहे पहिरियों दफ़ो आई। हे मुंहिंजे तरफ़ां। न चाची न, तव्हां ग़रीब
मां तव्हांखां ही जोड़ो कीअं थी वठी सघां? खैरा जेतिरा ॾेखारियो हुजे अंबड़े, हाणे इन जोड़े रखण सां मुंहिंजी गरीबत त ख़तम कोन थी, न को मां का आसूदी थी बेससि, पर तूं न्याणी अंदरि लंघे आई आहीं, हाणे आहे जो अदुर आहे, हूअं बि असां न्याणियुनि खे ईअं कोन छॾींदा आहियूं। इहो त ज़रूरी आहे न, रस्म रवाज बि आहे, इज़त बि आहे। हाँ भाई, अल्लाह को खुश रखंदो। जन्नत खैरा जेतिरो ॾेखारियो हुजे, ॾिसे थी न हिननि जा कम, जेको अचे वञे थो पियो उन जा कन थियूं भरनि मुंहिंजे खिलाफ़, भाई ख़ुदा पुॼंदो न। ॻाल्हि त ॿुध खैरा, तूं जेको हुनखे कुर्ब ॾिनो आहे न, भली 100 चक्कर हुननि जा कन भरनि, पर मुस्कान असुल में एतबार कान कंदी। वॾड़ियूं आयूं बहादुर खान को संग घुरण, हाणे ॾिसजांइ वेही जन्नत, इहा छोकिरी मरंदी मरी वेंदी, पर इन्हनि जे घर में कुंवार थी न ईंदी। हा खैरा, तूं कमाल करे छॾियो आहे, छोकिरी जा कन भरण में तो बि कसर त कान छॾी, सभु ॻाल्हियूं सच सच ॿुधाए छॾींसि। खैरा जेतिरो ॾेखारियो हुजे जन्नत, जेकॾहिं मां न हिननि खे दर ताईं दड़का ॾेई मोटायां हा, त इहा ई सकीना हुनखे चवे हा त ॾिसो हाल, ऐं इहा मुस्कान बि इहो चए हा त वाकई खैरा गंदी आहे। पर हाणे मुस्कान खे बि ख़बर पवंदी त हिन ॻोठ में कहिड़ियूं गंदियूं आहिनि त कहिड़ियूं सुठियूं आहिनि।